हाँ साईं तव्हां ॿुधायो त माना असांजे ॻोठ भोरटीअ में नार भला किथे किथे आहे या खूह पुराणा शहर जी ॻाल्हि आहे। हा पहिरियों पहिरियों खूह जेको थियो शेवाले खां शेवालो तूं बाॾो दीपी हा उन खां उते नार चढ़ियल हूंदो। अच्छा साईं इहो शेवालो किथे हो? हिते पंहिंजो असांजे घरनि जे भरिसां हा ऐं वॾेरनि जे यानी शाख खां हेठि दर ते ई सम्झो वॾेरनि वॾेरनि जे हींअर वॾेरनि जे दर ते उहो हा अॻे हा उहो नार हलंदो हो, माण्हू पाणी भरींदा हिंजायूं जेके शइ उते व्यंजन जूं कयूं माना इहो जेको हिते कोरियुनि जे घरनि जे भरिसां कोरनि जे घर जे भरिसां हूंदो उहो नार। ऐं ॿियो खूह हूंदो हो हिते इन विच शहर में जिते आदम जी होटल बि हूंदी आदम जी होटल खां हिते हो जंहिं चऊं पाणी भरींदो हो सॼो शहर। अच्छा साईं हा साईं थोरो मथे ते हा ऐं टियों खूह हूंदो हो हिते हिन टीह घिटीअ जे साम्हूं जंहिं ते टालियूं ऐं नार हूंदो हो। उहो साईं किथां हितां साम्हूं हिन जेका हींअर ज़मीन आहे गंबोला कहनि था। अच्छा हीअ जेका हींअर असांजे घिटीअ जे साम्हूं जेका मोलाइनि जी आहे मोलाइनि जी घिटी इन में हा हिते खूह हो। ऐं चोथों खूह हो जिते स्कीम आहे हा जिते इहा असांजे ई पाड़े में हिन माछियुनि वारे पाड़े में नंढड़ी मस्जिद आहे जेका इन स्कीम आहे हा ड्रेनेज स्कीम आहे जिते हींअर उते पहिरियां खूह हूंदो हो। उते नार हलंदो हो ऐं हौज़ ठहियल हूंदो हो जो माण्हुनि जा माल रिज़्क़ उते पाणी पीअंदो हो। वाह वाह ज़बरदस्त। इहा ख़बर आहे। अच्छा तव्हां अॻु में ॻाल्हि कई त हिते को ढकु बि हूंदो हो शायदि सरकारी उहो साईं किथां हो ढकु? उहो ढकु जेको सेजन जे उलहंदे पासे जेको मकान ठहियल आहे जेको शेरखान वारनि जी हींअर उताक बि आहे शायदि हा उते हो ऐं बचड़ शाह जो एॾो पीढ़ो हा हा ऐं उहो ढकु हूंदो हो जंहिंमें मुंशी बि रहंदो। अच्छा हा तव्हां ॻाल्हि कई त बाक़ाइदे लोही दरवाज़ा झंग लायल उनखे वॾो कोठो हुयल ऐं जिते हींअर मतिलबु शेरखान वारनि जी उताक आहे। हा इन ज़मीन में ठहियल हो ज़बरदस्त। हा ऐं उलहंदे पासे खां नंढी शाख हूंदी हुई। अच्छा साईं जी हा नंढी शाख हूंदी जेका परे पासे रस्तो हूंदो हो जेको मंठ वेंदो हो तगड़े हा ऐं ओड़े पासे में रस्तो हूंदो हो जेको हितां उन ढक खां निकिरी ऐं सिधो इंजीनियरी बंगलनि ते वेंदो हो। हा हा इंजीनियरी बंगलनि खां पोइ इंजीनियरी बंगला जेके परियां जेके हींअर हा हा शाख जे हिन किनारे सां वट सां हेठां शेरखान वारनि जी शायदि बनी आहे हींअर। हा ऐं उते आहे। अच्छा साईं हिते जेके भोरटीअ में स्कूल हुआसीं उन्हनि जो को रिकॉर्ड आहे त उहे किथे किथे हुआ या कीअं हुयो? पहिरियों स्कूल जेको हिते मूं ॾिठो हा हा साईं बंदि कर उस्ताद शेवाराम हा वो जिथे हींअर गुलाम नबी हजम जो या मिर्च वारनि जो घरु आहे इहो स्कूल हो ऐं टपारा हिते दॿो लॻल हो। अच्छा साईं हा तंहिंखां पोइ वरी जेको वरी उस्ताद बसर जी हिन जॻह वरिती हिंदू जो विया त जॻह वरितईं। हा हिकिड़ो ॾे इहो परियां उन जॻह जा 3 कमरा वॾा हूंदा ऐं वॾो हो स्कूल हो। असां उस्ताद बसर जी हेड मास्टर हो
अच्छा साईं इहो किथे ॿुधायव? स्कूल हा हा पहिरियों स्कूल जेको सो गुड़ा नदी है जमयाने वॾेरनि वारे पासे परिंग घिटी आहे। हाँ पहिरियों घिटीअ में हो ऐं दीवान खुशीराम हा हा हेड मास्टर हो। दीवान खुशीराम हा हिंदू। हिंदू ऐं उन खां पोइ वरी जो हिंदू हितां लॾे विया हा हा त पोइ वरी उस्ताद बसरुद्दीन जॻह वरिती हितां ॿीअ घिटीअ में अच्छा विची घिटीअ में। विची घिटीअ में विची घिटीअ में साईं उस्ताद बसरुद्दीन जो कहिड़ो घर हो? हिते घर कोन घर पहिरीं घिटीअ में हुअसि। अच्छा जेका वॾेरनि वारे पासे वॾेरनि जेका वारे। तव्हां वारे पासे हा आहे। हा बाक़ी हिते जेको जॻह वरितईं हुन में वरी स्कूल पाण हेड मास्टर हो हा हा ऐं 9 उस्ताद हुआसीं अच्छा साईं उते ई। हिते। हा 9 जा साईं नाला यादि अथव त कहिड़ा कहिड़ा उस्ताद हुया या? हा साईं हेड मास्टर उस्ताद बसरुद्दीन। अच्छा साईं तंहिंखां पोइ रहंदो खान नायब हो भुट। हा हा उन खां पोइ हाफ़िज़ अब्दुलज़ाक हा हा उहो नायब हो। ॿियो गागन दास। गागन दास हा जंहिंखे गागू वाणियो चवंदा हा हुआ। हा गागन दास उहो मास्टर हो। शादी खान मास्टर हो। शादी खान लाखो हा आम मास्टर सुभान अली सही। उहो बि मास्टर हो। बहरहाल इहे उस्ताद हिते हुआसीं। उस्ताद फाइनल जी तयारी कराईंदो हो। ज़बर तॾहिं फाइनल थींदी फाइनल 7 दर्जा। हा साईं 7 दर्जा 8 फाइनल थींदी। ॿाहिरियां केतिरा शागिर्द ईंदा जेके हितां इल्मु पिराईंदा हुआ। इल्मु पिराए वेंदा हुआ। अच्छा साईं इहो स्कूल वरी किथे मटिजी ॿिए हंधि थियो या कीअं? वरी पोइ इहो जेको स्कूल छो वॾेरा लॾे जो हिन शेवाले में वेठा अचे शेवाले वारी जायुनि में हा हा त पोइ वरी वॾेरनि जे जेके घर जूं जायूं हा हा शेवालो मानियो हो न। हा न शेवालो हुननि जो छा साईं मंदर मंदरु हो, अच्छा माने हिते जिते कोरनि जा आहिनि या न। वरी पोइ उन में स्कूल थियो। वरी उते उस्ताद हेड मास्टर जेको हो सो अलहंदो खान हो। अच्छा हा ऐं मिडिल स्कूल थियो उन एॾां ई। अच्छा जेको शाख जे किनारे सां शाख जे कपर किनारे, सां हा जेको तव्हां शायदि ॻाल्हि कई त पहिरियां अलीशेर साहिब जा घर आहे। हा उहो स्कूल थियो ऐं मिडिल स्कूल उते थियो। हा हा साईं उस्तादनि जी चङो तइदादु हो। मिस्टर अज़ीज़ुल्लाह भुट हेड मास्टर हो। हा साईं अज़ीज़ुल्लाह भुट डॉक्टर सईद अमन जो वाल साहब हा इहो बि अज़ीम उस्ताद हो हा साईं। जी उस्ताद हो साईं। अच्छा साईं ॿियो भला हिन ॻोठ में के यादगिरियूं या कुझु अहिड़ियूं के पुराणियूं शयूं ॿुधायो जेके असांजे ज़हन ते न हुजनि या थी गुज़रियूं हुजनि। मेला मला खड़ा थींदा हुआ। अच्छा साईं मेलो हिते साईं बचल शाह बुखारीअ जो लॻंदो आहे। लॻंदो हो। हा हा ऐं इहो पिड़ हूंदो हो बचन शाह जो। जेको हींअर साईं रोशन शाह जो पिड़ थो सॾिजे या हा हींअर हिते प्राइमरी। अच्छा अच्छा साईं इहो जेको शाख जेको हींअर वॾे शेर खान वारनि जे हथ में सरकारी बंगलो आहे हा इहो छाजो हूंदो हो? इहो इरिगेशन वारनि जो हूंदो हो? एजुकेशन वारनि जो हूंदो हो। हा अच्छा इहो बि इहा ज़मीन जेका आहे सा शेर खान जे पीउ जी हुई पंहिंजो ॾाॾे जी जिन मोहन जी। अच्छा उन गवर्नमेंट खे ज़मीन ॾिनी जो हिते इहो कयो वञे। अच्छा बंगलो तव्हां ठहिरायो। ॻाल्हि कई त हिन में के गुल वग़ैरह ॾाढी गुलकारी हे हो ॾाढो ख़ूबसूरत ठहियलु हूंदो हो इहो बंगलो ऐं इहो बंगलो को अंग्रेज़नि जे दौर जो ठहियलु हो। अंग्रेज़नि जे दौर जो ठहियलु हो। छो जो इहे शाख वग़ैरह बि अंग्रेज़नि अचे ठाहियूं हा ऐं शाख बि अंग्रेज़नि जे ठाही।
अच्छा अच्छा जी तव्हां ॿुधायो तव्हां जॾहिं मिसाल उस्ताद टीचर थियो हा त उहो दौर बि शायदि अंग्रेज़नि जो दौर हो छो जो तव्हांजी जेका मतिलबु पैदाइश जी तारीख़ हिन में स्कूल जी तारीख़ आहे 1/1/1926 माना पहिरीं तारीख़ पहिरियों महीनो 1926 हा अच्छा तव्हां जेको आहे सो मास्तरी तव्हांखे कॾहिं मिली या कॾहिं जॉइन कयो हो तव्हां 1946 में पहिरीं अच्छा मतिलबु अञा पाकिस्तान बि न ठहियो हो अञा पाकिस्तान न ठहियो पहिरीं जुलाई 1946 शहजादपुर तालुको अच्छा उते तव्हां टीचर आहियो हा ज़बरदस्त साईं इहा वाह जी ॻाल्हि ॿुधाई तव्हां सुठो टाइम गुज़री आहे अच्छा इहा त हिकिड़ी स्कूल जी तारीख़ आहे मतिलबु तव्हांजी तारीख़ ॼमण जी अञा पुराणी हूंदी छो जो स्कूल में तक़रीबन घटि करे लिखाइबी पुराणी आहे हिजरी हा हा न यानी 13 ज़ुल्हज हा 7 ज़ुल्हज हा ऐं 1315 हिजरी 1315 हिजरी हा इहा तव्हांजी फिक्स ॼमण जी तारीख़ आहे ॼमण जी तारीख़ ज़बरदस्त यानी पंहिंजो कोटिया गरक थी अच्छा जंहिं राति आउं ॼावसि उन राति कोटिया गरक थी अच्छा तव्हां ॻाल्हि कई त असांजो जेको चाचो हो अब्दुल गफूर हा लोहर हा उहो बि शायदि इन ई राति हा ॼाओ उन राति ॼाओ मां ॼावसि संझे जो हू ॼाओ फजर जो अच्छा हा फ़र्क़ु माना उमिरि फ़र्क़ु इहो। नंढ वॾा एतिरी एतिरी। ज़बरदस्त अच्छा साईं तव्हांजे दौर में भला भोटी पहिरीं हुई या ॿी हुई मां त इहे ॿुधायो ॿी। ॿ भोटियूं हा न ॿी भोटी हीअ ॿी भोटी पहिरें भोटी हिन कचे में हुई कचे में हा। तंहिं टाइम में ॿी भोटी में हिते वॾेरा इहे न हुया शायदि पहिरीं भोटी में कोन हा न मतिलबु ही जेकी ॿी अच्छा भोटी साईं हुई, जे न हुया वॾेरा त ही शहर हुयो हा पहिरियों शहर हुयो शहर हुयो पर तंहिं टाइम में कोरी हुया हिते हिते कोरी ज़मीदार हा तंहिं टाइम में कोरी हिते ज़मीदार हुया मोहम्मद सिद्दीक़ हा। ऐं मोहम्मद सिद्दीक़ कोरी हा न हा उन खां पोइ उन ॿिए वॾा के यादि अथव तव्हांखे सिद्दीक़ खां अलावा हा मोहम्मद कासिम कासिम कोरी हूंदो जेको असांजो ॾाढो समय थियो ऐं गुलाम हुसैन हा। कासिम जो भाउ हा। ऐं उन ॿियो मास्टर रजब हूंदो माना पुराणी भोटी हूंदी दरिया में अच्छा मास्टर रजब साईं कोरी हो हा हा। जी रज बि इहो जेकी जॻह विची असांजी पई आहे अच्छा हा, हिते ई आहे। इहा ज- हा हाणे साईं साईं उहो त ठीकु आहे पर जॾहिं माना ॿी भोटी थी दरिया पहिरीं पुराणी भोटी खे बोरियो त ॿी भोटी में इहे भुट वॾेरा अची इन थिया हिते माना ईअं थियो न हिते हा हा अच्छा साईं तव्हांखे यादगिरी आहे भला त पहिरियां हिन ॻोठ जो नालो छा हो इहो ई नालो अथसि भोरटी भोट अच्छा अच्छा इहो हिते लोहर बि शायदि हुया न की उन्हनि जो हा लोहर हुआ जेके असांजे घरनि जे भरिसां वेठल हा इहे फुल फ़कीर ऐं गुल फ़कीर हा अच्छा उन्हनि जा घर कहिड़ा ख़ैर मोहम्मद हा हा भले ख़ैर मोहम्मद चाचे वारनि जो पीउ हो पीउ ऐं फुल फ़कीर त असांजे ॻोठ में सोनारा बि वेठल हा हा तव्हां ॻाल्हि कई अहमद सोनारे जी अहमद शायदि सोनारो अच्छा साईं असांजे वॾनि जा कहिड़ा घर आहे जिते हींअर इहो जिते हींअर गर्ल्स स्कूल आहे गर्ल्स स्कूल वॾेरनि जे घरनि जे साम्हूं अच्छा वरी अहमद सोनारे वारा किथां आहे इहे इन जे मथां आहे जिते उंदड़ वेठा आहिनि हींअर असांजे घरनि खां ओरियूं हा छो जो असांजे घर त इहे आहे जेको हींअर स्कूल आहे स्कूल स्कूल में अच्छा सोनारा कहिड़ा कहिड़ा यादि अथव हा तव्हांखे साईं अहमद सोनारो हा जी ऐं संदसि पुटु गुलाम हैदर हा ऐं मोहम्मद छुटल अच्छा साईं हिते सोन वग़ैरह बि ठाहींदा मढ़ींदा बिल्कुलु आलीशान सोन ठाहींदा जुरियूं अच्छा कपिड़ो केरु ठाहींदा हा कपिड़ो जेको हूंदो कपिड़ो त हा इहे कोन अॾींदा अच्छा साईं हिननि वटि कोरनि वटि बाक़ाइदा आॾाणा बि हूंदा आॾाणा बि हुआ आॾाणा बि हुआ इहे तव्हां ॾिठा हिननि खे ठाहींदे हा साईं ॾिठो अथई वाह वाह अच्छा सॻो पाण हुन एट ते ठाहींदा हा सभु कुझु पाण कंदा अच्छा आॾाणो उहो आहे न जेका मशीन आहे जंहिं ते कपिड़ो ठाहींदा हुनखे सिंधीअ में आॾाणो चइबो हा ऐं
पासे में अच्छा मतिलबु ईअं खणी चइजे त भोरटीअ में कोरी कपिड़नि ठाहिण वारा बि हुया, लोह कुटण वारा बि हुया, सोनारा सोन ठाहिण वारा, कुंभर दिलनि ठाहिण वारा, ॾखण वग़ैरह, मतिलबु ही ॻोठ असांजो शाहूकार ॻोठ हो। जातियूं घणियूं शाहूकार ॻोठ हो असांजो। अच्छा साईं सैयद कहिड़ा कहिड़ा भला उन दौर में जेको दौर में सैयद आहे साईं जाफ़र शाह, जेको साईं रोशन शाह वारनि जो हींअर उतारो आहे इहे? इहो साईं जाफ़र शाह, साईं फ़कीरमल शाह, साईं नवाब शाह। अच्छा इहे इन्हनि मां ई आहे जंहिंजो बचल शाह वारनि जो जंहिंजो मेलो थो लॻे? हा। अच्छा ॿिया हे साईं दीन मोहम्मद शाह वारा या इहे जेके आहे इहे सैयद उॾे वेठड़ा किथां जा? हितां भोटी जा। अच्छा इहे भोरटी आहे साईं। अच्छा इहे पाण में घणा भाइर आहे साईं दीन मोहम्मद शाह वारा? दीन शाह वारा 4 भाइर हुआ। हा हा उन्हनि जा नाला यादि अथव? साईं मौला बख्श शाह, दीन मोहम्मद, मौला बख्श शाह ऐं शुहाबुद्दीन शाह। शुहाबुद्दीन शाह। हा 3 भाइर हुआ। अच्छा हा पीर बख्श शाह जा पुट। अच्छा पीर बख्श शाह उन्हीं जा पुट। अच्छा इहे बि वॾा पढ़ियल लिखियल आहे? साईं बॉम्बे यूनिवर्सिटी पास हो दीनल शाह। वाह वाह बम्बईअ मां? बम्बई। अच्छा हा ज़बरदस्त साईं, वाह जी ॻाल्हि ॿुधाई तव्हां। ॿियो? बॉम्बे यूनिवर्सिटी पढ़ियो हो साईं। हा साईं बचल शाह पंहिंजो दीनल मान शाह। हा जी। हा जंहिं पंहिंजे भाइरनि खे ट्रेनिंग ॾिनी। हा हिकिड़ो सर्वेर थियो, ॿियो कहिड़ो सर्वेर थियो साईं? मौला बख्श शाह। अच्छा ऐं ॿियो जेको सो उस्ताद थियो। अच्छा संदसि पुट कोन पढ़ियो। हा कोरन मां मास्टर रज पियो आहे न। हा ॿियनि कंहिंखे कोरन खे नौकिरी हुई। ॿियो बसि दीन मोहम्मद हो। चए दीन मोहम्मद हो न, ज़मीर जो ज़मीर कोरीअ जो पीउ। हा ऐं बाक़ी हुनखे ज़मीनूं माना ज़मीनदारी हुनजी। साईं न ॿियो साईं खूह त सभु हिते कोरियुनि जा न जेके खूह? भाउ जेको हो न गुलाम सेन। गुलाम सेन। हा उहो पंहिंजो बंगले ते एरिकेशन जे बंगले ते चौकीदार हो। उनखे बि नौकिरी चौकीदारी नौकिरी ज़मीनूं पंहिंजियूं हुयनि। ज़मीन पंहिंजी। अच्छा साईं तव्हांजे दौर में भला हिते भुर्ट कहिड़ा कहिड़ा ॻोठ में? भुर्टनि जो यको वेड़ो हो। हा जो गुलाम हैदर वारनि जो पीउ हा हाजी खान, जेको अदा हैदर जेको मस्जिद में सबक़ वग़ैरह या? उन्हनि जो पीउ। हा ऐं ॿियो हाजी दोस्तमान हूंदो हो ऐं उन जा भाइर मोहम्मद हसन हाफ़िज़। अच्छा मोहम्मद हसन वारनि मां कहिड़ा कहिड़ा? जेको डॉक्टर सरवर या दुकान ते हेठां मिसकाल ॾियंदो ईअं थियो न? हा हा अच्छा कोरियुनि जो खूह साईं ॿियो होॾे बि त हूंदो हो न जेको बंद जे हेठां जेके शेखनि जो ॻोठ आहे अली मोहम्मद मशहूरीअ जो, उन खां परियां साम्हूं साम्हूं बंद खां हेठां मस्जिद बि हिकिड़ी ठहियल आहे, वीरान मस्जिद, ऐं खूह बि आहे अञा ताईं। इहो बि कोरियुनि जो खूह हूंदो? ज़मीन बि कोरियुनि जी। अच्छा अॼु ताईं आहे न। हा हा अच्छा हिते बि नार हलंदो हो? हा पर हाणे त मथां भुर्ट कब्ज़ो करे वेठा आहिनि बंद ते इन कोरनि जी ज़मीन ते। ॿियो पंहिंजो अलीमन मशहूरनि जे ॻोठ जे उभरंदे पासे खूह हो, नारो। अच्छा हा जंहिं चऊं इहे मशहूरी ऐं अच्छा इहा जंहिंजी असां ॻाल्हि था कयूं बंद जे हेठां। ऐं भट्टी जेके से आॾाणा हूंदा हुआ उन्हनि जा कपिड़े ठाहिण। अच्छा इन्हनि शेखनि जे ॻोठ में अली मोहम्मद मशहूरी इहे बि कपिड़ो ठाहींदा? ज़बरदस्त। कुर्सियूं गर्दियूं ठाहींदा। हा इहो असां ॾिठो। अच्छा हे जेके कुंभर आहिनि इहे बि असुल खां वठी आहिनि? हा कुंभर चना जेके तव्हां सॾा आहिनि कुंभर। इहे असुल खां वठी आहिनि। अच्छा अच्छा साईं भला हीअ तव्हां शाख ठहंदे ॾिठी जेका शाख वहे थी भोरटीअ मां? छो जो असांजो शहर जेको आहे होॾऊं दरियाव आहे, हेॾऊं शाखा, विच में असांजो ॻोठ आहे भोरटी। उनजी मूंखे सांभर न आहे, बाक़ी सांभर न आहे माना यादगिरो न आहे? यादगिरो न आहे, भई सम्झां थो त पंहिंजो मशीन जी ख़बर आहे त मशीनियूं आहिनि। अच्छा हा
अच्छा इहो मशीनुनि ते ठहियो या अॻु में मूं त ॿुधो त इहो ॾलहनि ते माना ॾल्हा हिकिड़ा खारा हूंदा हुनखे ॾल्हो चवंदा उन ते मिटी कढी ऐं न ठहियल मशीन चयो पोइ बंदि जी जेका जोड़ जक असां ॾलहनि ते थी 12 महीने ॾलहनि ते कंदा ॾलनि ते कंदा उनखे खारे खे ॾल्हो चवंदा हुआ जंहिंमें मिटी विझी ऐं ॿाहिरि उछलींदा पंहिंजो हिन गुलाम हैदर जो पीउ जेको हा हाजी मोहम्मद हो उन दिलदार हो उन इहे टालियूं पोखियूं अच्छा साईं जेके शाख जे किनारे ॿिन्ही किनारनि सां ऐं टालियूं ऐं केॾो ख़ूबसूरत नज़ारो हूंदो हो इहा बि केॾी तबाही थी वई ऐं असां वटि ॾिसो ॿेलासीं केॾा हूंदा उमिरि पीर खां वठी इहे ॿेला हूंदा जेके वॾा झंग हूंदा इहे बि ख़तमु थी विया ऐं असांजा जंगली जीवत जेके आहिनि ख़ासि करे हींअर हरण फाड़ा हूंदा हिते ॻोरपट हूंदो हो हिकिड़ो जानवर उहो बि हींअर ख़तमु थी वियो आहे शींहं हूंदा हुआ असां वटि भोरती ॿेले में शींहं मारी अली खान भुट जी मेंह अच्छा साईं शींहं अली खान भुट जी मेंह मारी हा तो शींहं 3 ॾींहं खाईंदा आहिनि किनो करे अच्छा हा पोइ अली मोहम्मद पंहिंजो अली खान जेको सो लोड़ ठहिराए हा उहा लोड़ छा आहे साईं लोड़ लच्छा हा जंहिंखे 10-12 कड़ियूं हूंदियूं आहिनि तेलियूं हेठां हा हा पर कड़ियूं सम्झ तरार हूंदियूं आहिनि वाह वाह कड़ियूं तिखियूं हूंदियूं आहिनि हा उहा लोड़ ठहिराए ऐं उहा उछले हणबी आहे साईं न लोड़ न ईअं हणबी अच्छा हा तो 3 ॾींहं ते शींहं बि आयो कची खाइण हा ने अली खान लिकियो वेठो जंगल में हा हा जॾहिं शींहं खाइण खे शुरू थियो त हकल कयईंसि निकिरी पियो ॿाहिरि शींहं चए त माण्हू त ख़ुदा जा जो आहे शींहं हिन ते वार कयईं हिन लठ हयसि बसि कढो ऐं लठ हणी केराए विधईंसि मारे विधईं शींहं खे मारी ज़बरदस्त हिकिड़ी ई लठ हा पोइ इहो मशहूरु आहे अॼु ॾींहं ताईं इहो अच्छा इहो नालो छा हो हिन भुर्ट जो अली खान कहिड़नि मां हो हाजी अब्दुल करीम वारनि ओ हाजी अब्दुल करीम जो कोट जेको थो सॾिजे वॾे नूरल वारनि मां अच्छा इन्हनि जो छा थींदो वॾो हो हिननि जो ॾाढो थींदो अच्छा शायदि मतिलबु ॾाढो हूंदो या पक सां ॾाढो हूंदो बसि दुनिया फानी आहे हाँ साईं बेशक बिल्कुलु वॾो परवान हो अच्छा साईं अच्छा साईं ॿियो को तव्हांखे यादगीरो हुजे का अहिड़ी पुराणी ॻाल्हि त असांखे ॿुधायो अहिड़ी का पुराणी का यादि अचे मोहम्मद जुम्मन इस्माइल भुट्ट जो पुटु अच्छा साईं इहे किथां जा हुआ साईं दीनमन जे ॻोठ जा दीन मोहम्मद वॾो शेर खान वारनि जे ॻोठ जा हा उहो पहलवान हो ॾाढो जी पोइ असांजो बि कादिर बख़्श हा छाजो कादन हा उहो पहलवान हो हा मंगणार फ़कीरो ऐं VIP ताक़तवर मुड़ुस हो हा अचे इन मैदान ते बचड़ शाह जे होॾिया पाण में अच्छा पोइ पिंजरी पई पिंजरी जेका हिनजी पथर जी थींदी आहे जंहिंमें कड़ो हूंदो आहे विच में कड़ो हुन मां हथियो हुन मां पथर जी उकियल हथो ताक़त आज़माईंदा आहिनि जो हुनखे खणी हिकु ॿांह ते मथे ॿमण हुई ॿमण हा ॿमण हुई पोइ चाचे कादन खईं वाह वाह हिकु हथ ते खणी ऐं पोइ उहा साॻी जेका असां वॾेरे मीर बि खईं वॾेरे मीर बि खईं साॻी जेका असां जुमे बि खईं पोइ वरी चाचे कादन उहा खणी ऐं
अजरक विछाए सुम्ही पियो वञे। अच्छा, ॿमण हथ में वाह वाह, सुम्ही पियो। पोइ इहा शइ उन्हनि खां न थी सघियो ईअं, ॿिया न खणी सघिया। न खणी सघिया। पोइ चाचे कादन खे वरी हू जेको सो वाढ छिंडण में वॾो वाढ माना रसो। रसो, पर थुल्हो रसो सो छिंडण में चाचो कादन उहो न छिणी सघियो, हा। जुमो छिनी वियो। वो जुमो कहिड़ो? मोहम्मद जुमन भुर्ट, इस्माइल जो हा हा, भुर्ट। भुर्ट, अच्छा, उहो माना अञा बि ताक़तवर हो। उहो छिनी वियो, हिन को न छिनो। पोइ ॿिन्ही हिक ॿिए सां सुलियो कयो हा ऐं हिन खेसि पिंजरी सेखारी जेका सुम्हणु। हा। अच्छा साईं, इहो साईं बचल छा आहे?